नाज़रीन करमपुर में आम खबर है जो गांव असां शेयर कयूं पिया। करमपुर के गोठ मीर मोहम्मद याकूब खान बिरानी रहवासी नौजवान उबैदुल्ला समय जो मुबैना औरतां जे आवाज़ से हिरखिजी अगवा थी वियो आहे। ॻोठाणे पोरियत उबैदुल्ला समय जो खे ॾोहारियुनि धोखे सां घुराए अगवा कयो आहे। ॾोहारियुनि मुगी नौजवान के वारसनि खे फ़ोन करे 20 लाख भुंग तलब कियो आहे। नाज़रीन करमपुर में आम खबर है जो गांव असां शेयर कयूं पिया। करमपुर के गोठ मीर मोहम्मद याकूब खान बिरानी रहवासी नौजवान उबैदुल्ला समय जो मुबैना औरतां जे आवाज़ से हिरखिजी अगवा थी वियो आहे। ॻोठाणे पोरियत उबैदुल्ला समय जो खे ॾोहारियुनि धोखे सां घुराए अगवा कयो आहे। ॾोहारियुनि मुगी नौजवान के वारसनि खे फ़ोन करे 20 लाख भुंग तलब कियो वियो आहे। ॿिए तरफ़ नौजवान के अगवा वाक़े बाबत पुलिस के इतला ॾिनो वियो आहे। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेडीन वेब न्यूज़ करमपुर।